अस्सलाम वालेकुम, वेलकम टू स्पार्क विजुअल एकेडमी। सो प्रीवियस क्लास में असीं प्लैनेट्स खे कंप्लीट कयोसीं। अॼु असीं डिस्कस कंदासीं स्ट्रक्चर ऑफ अर्थ। जो असांजो टॉपिक आहे स्ट्रक्चर ऑफ अर्थ, यानी अर्थ जेको प्लैनेट आहे जंहिं ते असीं रहूं था उनजी स्ट्रक्चर छा आहे, जेका ज़मीन आहे उहा छाजी ठहियलु आहे, उनजे ज़मीन जे अंदरि छा आहे वग़ैरह वग़ैरह। So discuss करनासी the structure of earth is divided into four major components. Four major components आहिनि, उहे कहिड़ा आहिनि? सभ खां पहिरीं क्रस्ट आहे, then mantle, then outer core and the inner core। इहे चार जेके लेयर्स आहिनि अर्थ जूं, उहे कहिड़ी तरह मौजूदु हूंदियूं ज़मीन में, इहो डिस्कस कंदासीं। ऐं इन खां अलावा हर जेका लेयर आहे उनजी हिकिड़ी अलॻि कंपोज़िशन आहे, अलॻि मटीरियल सां ठहियलु आहे, ऐं उनजो हिकिड़ो अलॻि टेम्परेचर आहे, ऐं उनजो हिकिड़ो अलॻि इम्पैक्ट आहे लाइफ सरफेस ते। अगरि असां हेठि तस्वीरुनि खे ॾिसूं त जीअं ही एग आहे ऐं एग जे मथां ही जेका शेल आहे, सेम लाइक दैट ज़मीन जे मथां बि ईअं ई क्रस्ट मौजूदु हूंदो आहे। या अगरि ऑरेंज ॾिसूं त ऑरेंज जे मथां हिकिड़ो तह आहे, उन खां अलावा हिकु ॿियो उनजे अंदरि नंढो तह आहे, ऐं उन खां बाद में उनजे अंदरि हिकु ऑरेंज आहे, ऑरेंज में हिकिड़ो सीड हूंदो आहे। सेम लाइक दैट ईअं शयुनि जे अंदरि शयूं आहिनि, त ज़मीन जूं बि ईअं ई कुझु चार हिते लेयर्स आहिनि, जंहिंमें क्रस्ट, मैंटल, आउटर कोर एंड द इनर कोर मौजूदु आहिनि। उन खां अलावा अगरि असीं इन्हनि खे अलॻि अलॻि सां डिस्कस कयूं त सभ खां पहिरियां असीं डिस्कस कंदासीं द क्रस्ट। क्रस्ट छा आहे? ही जेको ॿाहिरियों ही जेका लेयर आहे, हिन खे असीं अर्थ क्रस्ट या क्रस्ट चवंदा आहियूं। ही जेका आहे थिनेस्ट लेयर आहे अर्थ जी, ज़मीन जी सन्हे में सन्ही जेका लेयर आहे उहा क्रस्ट आहे। इट हैज़ एन एवरेज, हिन जी जेका एवरेज आहे या हिन जेका एवरेज थिकनेस आहे, हिन जेका थोल आहे, जेका मोटाई आहे, उहा 30 किलोमीटर्स आहे। बिलो द लैंड यानी ज़मीन जे हेठां उहा 3 किलोमीटर ताईं वेकिरी आहे, एंड अराउंड 6 माइल्स यानी 10 किलोमीटर्स बिलो दी ओशन आहे। अगरि असां समुंड जी ॻाल्हि कयूं या दरियाहनि जी ॻाल्हि कयूं त उन जे हेठां ओशन्स जे हेठां जेका इहा आहे, इन जी जेका थोल आहे उहा आहे 10 किलोमीटर्स। बाक़ी जेका ख़ुश्की वारी ज़मीन आहे उन जे हेठां आहे जेको आहे 30 किलोमीटर्स आहे। The crust is a layer that makes up the surface and the top and harder layer। हार्ड लेयर हूंदी आहे, इन जो जेको सरफेस हूंदो आहे उहो हार्ड हूंदो आहे, ऐं ज़मीन जो जेको मथियो मथियो तह हूंदो आहे उहो अर्थ क्रस्ट जो ठहियलु हूंदो आहे या क्रस्ट जो ठहियलु हूंदो आहे। उन खां बाद में नेक्स्ट लेयर हूंदी आहे, पर हिन लेयर जे मथां जेके बि असां वटि एनिमल्स, ह्यूमन बींग्स, लिविंग ऑर्गेनिज़म्स, नॉन लिविंग ऑर्गेनिज़म्स, जबल ऐं समुंड वग़ैरह जेके बि आहिनि, इहे सभई हिन अर्थ क्रस्ट जे मथां आहिनि। ऐं उन खां बाद में अर्थ क्रस्ट खां बाद छा आहे नेक्स्ट, अगरि असां डिस्कस कयूं त अर्थ क्रस्ट खां बाद आहे मैंटल। मैंटल जेका आहे उहा वाइडेस्ट एंड थिकेस्ट लेयर आहे अर्थ जी। अगरि असां ॻाल्हि कयूं त ज़मीन जी जेका थुल्हे में थुल्ही तह आहे या वेकिरी में वेकिरी तह आहे, उहा कहिड़ी आहे? उहा मैंटल आहे, जेका हीअ रेडिश कलर जी नज़र पई अचे तव्हांखे। हीअ रेड कलर जी जेका आहे उहा मैंटल आहे। इन खां ॿाहिरि जेका हुई क्रस्ट हुई। इन जी इहा जेका मैंटल आहे उहा 40 किलोमीटर्स आफ्टर जिथे ख़तमु थींदी आहे, असांजी क्रस्ट ख़तमु थो थिए, उन खां बाद में 40 किलोमीटर्स खां बाद में जेको आहे मैंटल स्टार्ट थींदी आहे। एंड थिकनेस हिन जी अप्रॉक्सीमेटली 2900 किलोमीटर्स हिन जी थिकनेस आहे, यानी जी मोटाई हिन लेयर जी 2900 किलोमीटर जी आहे। द मैंटल इज़ मेड अप ऑफ सेमी मॉल्टन रॉक्स जी ठहियलु हूंदी आहे, नोन एज़ मैग्मा। हाणे ही जेका लेयर आहे हिन में तमामु घणी गर्मी हूंदी आहे। इन वजह सां हिते कोई बि एलिमेंट या कोई बि लिविंग त ख़ैर पंहिंजी जॻह ते आहे, पर कोई नॉन लिविंग लाइक कोई जबल बि हिते नथो रही सघे, छाकाणि त अगरि जे उहो आहे बि त उहो मैग्मा में तब्दील थी वियो आहे। मैग्मा असां जेके लावो चवंदा आहियूं न, मतिलबु बाहि में तब्दील, मेल्ट थी वियो आहे, उहो मेल्ट थी करे लिक्विड फॉर्म में अची चुको आहे बिकॉज़ ऑफ टेम्परेचर। The rock is hard in the upper part of the mantle but lower down the rock is softer। अगरि मथियों ॾिसूं
त थोरो रॉक्स जेके आहिनि पोइ बि हार्ड आहिनि, बट अगरि हेठि अचूं त उहे रॉक्स जेके उहे पथर आहिनि, अगरि हिते असां थोरो ॾिसूं त हीउ जेको आहे इहो अपर मेंटल आहे। अपर मेंटल में असांखे जेके रॉक्स आहिनि उहे थोरा हार्ड नज़र पिया अचनि, पर अगरि असां इन खां हेठि ॾिसूं त हीउ जेको लोअर मेंटल आहे इन में इहे रॉक्स जेके आहिनि इहे मेल्ट थी चुका आहिनि ऐं लिक्विड फॉर्म में अची चुका आहिनि। सो उन खां बाद में द मेंटल इज़ लोकेटेड डायरेक्टली अंडर दी सीमा, याने जेका असांजी क्रस्ट आहे उनजे हेठां डायरेक्ट मेंटल आहे। उन खां बाद द मेंटल कंसिस्ट ऑफ वेरी हॉट एंड डेंस रॉक्स। मेंटल में तमामु घणा हॉट ऐं डेंस याने रॉक्स हूंदा आहिनि, ॻरा रॉक्स हूंदा आहिनि जेके मेल्ट थी करे ऐं मैग्मा जी सूरत अख्तियार कंदा आहिनि। मैग्मा छा हूंदो आहे? लावो जंहिंखे चवंदा आहियूं असां। उन खां बाद में अगरि असां डिस्कस कयूं अॻिते हिन खे, त देन आहे द आउटर कोर। आउटर कोर जेको आहे अर्थ जो जेका थर्ड वन लेयर आहे उनखे असां आउटर कोर सॾींदा आहियूं। तमामु घणो हॉट हूंदी आहे, हीअ बि हॉट बॉल आहे ऑफ मेटल्स, धातुनि जी ठहियलु हूंदी आहे, मोस्टली द आयरन जी ठहियलु आहे, पर तमामु घणा गरम हूंदा आहिनि, जंहिंजो टेम्परेचर आहे अराउंड 4000 फॉरेनहाइट या 9000 फॉरेनहाइट। अगरि सेंटीग्रेड जी ॻाल्हि कयूं त 5000 ऑलमोस्ट 5000 सेंटीग्रेड ताईं हिन जो टेम्परेचर वेंदो आहे। इट इज़ सो हॉट दैट द मेटल्स इनसाइड आर लिक्विड। हिन में जेके बि मेटल्स मौजूदु आहिनि, उहो आयरन हुजे या उहो ॿियो कोई मेटल हुजे, उहो लिक्विड फॉर्म में आहे। हीअ जीअं तव्हांखे नज़र थो अचे उहे हीअं गरमाइश जे करे, हॉटनेस जे करे हिन सूरत में अची चुका आहिनि इहे सभु मेटल। हिनखे हीअ आहे मैग्मा, एक्चुअली मैग्मा हीअ आहे जंहिंखे असां लावो था सॾियूं। Then the outer core is about 1800 mile under the crust and approximately 1400 mile thick। 1400 माइल थिक लेयर हूंदी आहे। हीअ जेका येलो कलर जी असांखे लेयर नज़र थी अचे इनखे असां आउटर कोर सॾियूं था। इन जी जेका थिकनेस आहे उहा 1400 माइल्स जी आहे। इट इज़ कंपोज्ड ऑफ मेटल्स सच एज़ आयरन और निकल। आयरन या निकल जेको असां वटि धातु आहे उनजी ठहियलु आहे। ऐं उन खां अलावा आउटर कोर जेका आहे उहा इनर कोर जे मथां हूंदी आहे, चौधारी हूंदी आहे। द इनर कोर हैज़ प्रेशर एंड टेम्परेचर सो हाई। ऐं हिन जो जेको इनर कोर आहे उनखे अॻिते डिस्कस कयूं था, उहो हिन खां वधीक थोरो डिफरेंट आहे ऐं हिन खां वधीक टेम्परेचर में बि हुनजो टेम्परेचर एज़ कम्पेयर टू आउटर कोर वधीक हूंदो आहे। सो आउटर कोर जेको आहे उहो आयरन ऐं निकल जो ठहियलु हूंदो आहे। हिन जी जेको फॉरेनहाइट में टेम्परेचर आहे 4000 9000 फॉरेनहाइट आहे। ऐं अगरि सेंटीग्रेड में ॻाल्हि कयूं त 5000 अप्रोक्सीमेटली 5000 हुन जो टेम्परेचर हूंदो आहे। तमामु हीअ बि घणी गरम आहे ऐं हीअ असां वटि थर्ड लेयर आहे ज़मीन जी। नंबर 1 हुई द क्रस्ट एंड द मेंटल एंड देन द आउटर कोर। उन खां बाद में आहे असां वटि इनर कोर। इनर कोर जेको आहे इहो सेंटर जेको ही येलो कलर जो सेंटर तव्हांखे नज़र थो अचे हिनखे असां सॾींदा आहियूं इनर कोर। इहा असांजी ज़मीन जो जेको हॉटेस्ट लेयर हुए, तमामु घणी गरम, सभिनि लेयर्स खां वधीक हॉट लेयर हीअ आहे। हिन में तमामु घणो टेम्परेचर हूंदा आहे 5500 डिग्री सेंटीग्रेड हितां जो टेम्परेचर आहे हिन लेयर जो। ऐं ड्यू टू द इमेंस हीट एनर्जी द इनर कोर इज़ मोर लाइक द इंजन ऑफ द, छो त हीउ तमामु घणो गरम हूंदो आहे इन जे करे असीं हिनखे चवंदा आहियूं त हीउ जेको आहे उहा इंजन आहे ज़मीन जो इंजन असां जंहिंखे सॾींदा आहियूं इनर कोर खे सॾींदा आहियूं। उन खां अलावा आयरन ऐं निकिल जा बि ठहियलु आहिनि ऐं हिन में बि जेका मेटल्स आहिनि उहे मैग्मा जे फॉर्म में मौजूदु हूंदा आहिनि। हिन में बि मेटल जेके आहिनि उहे असुलु जेको अगरि लोह जी ॻाल्हि कयूं, आयरन जी ॻाल्हि कयूं, लोह जी सूरत में न हूंदो आहे, बल्कि उहो रिझी करे ऐं मैग्मा यानी लिक्विड फॉर्म में मौजूदु हूंदो आहे। सो इट वॉज़ ऑल अबाउट दी स्ट्रक्चर ऑफ अर्थ। ही स्ट्रक्चर ऑफ अर्थ हुई जंहिंमें असां अर्थ जूं लेयर्स पढ़ियूंसीं त इनर कोर एंड देन आउटर कोर एंड देन मेंटल एंड द क्रस्ट। इहे 4 लेयर्स जेके ज़मीन में हूंदियूं आहिनि जंहिंमें सभ खां मथां क्रस्ट हूंदी आहे, देन उन खां बाद में मेंटल हूंदी आहे, उन खां बाद में आउटर कोर हूंदी आहे ऐं उन खां बाद में इनर कोर हूंदी आहे। सो इट वॉज़ ऑल अबाउट। होपफुली तव्हांखे सम्झ में आयो हूंदो। अगरि कोई सवाल हुजे त तव्हां पुछी सघो था। थैंक यू सो मच।